हालानी में नारी ज़ोहरा सां मुबैना इज्तिमाही ॾाढाई वारे मामले जो ड्रॉप सीन थी वियो आहे। नारी पारां इल्ज़ाम लॻाईंदड़ सां 15 ॾींहं अॻु पसंदि जी शादी करण जो इंकशाफ थियो आहे। इन रिश्ते में SHO हालानी रहमतुल्लाह सोलंकी साफ़िन खे ॿुधायो त गुज़िरियल ॾींहुं हिकु नारी ज़ोहरा शेख मीडिया अॾो बयानु ॾींदे चयो त साणसी इज्तिमाही ज़्यादती थी आहे, जंहिं खां पोइ SSP नशो फ़िरोज़ रोहल खोसो पारां सख़्ती सां नोटिस वरितो वियो ऐं SHO मूजिबि नारीअ पारां ज़्यादती कंदड़ दिलशेर शेख सां 15 ॾींहं अॻु पसंदि जी शादी कई हुई। नारी ख़ैरपुर ज़िले फैज़गंज तालके जे रहवासण आहे। 2 ॾींहं अॻु नारी मुड़ुस जे घरां निकिरी नारी वालदेन सां गॾु हालानी में रिहाइश पज़ीर थी। साणस का बि ज़्यादती न थी आहे, समूरो ड्रामो कयो वियो आहे। SHO मुताबिक़ नारी ज़ोहरा शेख जी शादी बाद तइ कयो वियो त शादी कंदड़ दिलशेर नारी जे माइटनि खे एवज़ में संग ॾींदो या 4 लाख ॾींदो। उन मामले जे ज़ाहिद बांभण वटि फ़ैसिलो पिणु थियणो हो, पर इल्ज़ाम हटायल दिलशेर शेख वारा नारी जे माइटनि खे संग बि ॾियण लाइ तयारु न हुआ, पर नारी ड्रामो रचायो आहे। नारी गुज़िरियल ॾींहुं पंहिंजे वालदेन ऐं भाउ सां गॾु हालानी पहुती, जिते हुननि कूड़ो ड्रामो रचायो। ॾाढाई जी ख़बर मीडिया ते हलराई वई। नारी सां ॾाढाई नाहे थी ऐं वधीक मामले जी जांच कई पई वञे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।